नाज़रीन अहम ख़बर आहे जेका अवां ताईं पहुचायूं पिया। घोसपुर ऐं करमपुर पुलिस जी शहर भरिसां गढ़ी लाड़ो वारे इलाइक़े में गॾियल कार्रवाई करे तंगवानी जे ॻोठ हफ़ीज़ुल्ला खोसे जे रवासी नौजवान 16 सालनि जे रिक्शा ड्राइवर अब्दुल रशीद लाशारी खे मुबैना अगवा बाद ॾियारनि खां छॾाइण जी दावा कई आहे। पुलिस ज़रियनि मीडिया खे ॿुधायो त नौजवान रिक्शा ड्राइवर अब्दुल रशीद लाशारी खे ॾियारनि तंगवानी मां पतला खणाए गली लाड़ो वारे इलाइक़े में रिक्शा समेत बांधी बनाए विहारे छॾियो हो। करमपुर ऐं घोसपुर पुलिस खे ॻुझो इतला मिलियो त नौजवान घोसपुर भरिसां गढ़ी लाड़ो वारे इलाइक़े में ॾियारनि वटि बांधी बणियल आहे त पुलिस इलाइक़े खे कड़ो चाढ़े मुबैना मुक़ाबले बाद खेसि बाज़ियाब कराए वरितो आहे, जॾहिं त ॾियारी ऊंदाही जो फ़ाइदो वठी कच्चे तरफ़ फरार थी विया आहिनि। घोसपुर पुलिस वाक़िए जी NC दाख़िल करे वधीक जांच शुरू करे ॾिनी आहे। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़। तो कहीं बदो की बाबा पकड़ जी पे कहे तो बदो कहीं गिरफ्तार कहीं तो तवानी का रश को कराऊं पतला हो तो हमें को होगा ही लाड़े देते हैं लाइन ते इतने को मोड़ते जाने चंबा बुला करे हाइन करे हेट लाया जोरी रश को खसम सुबह खान यकी बद्दी बेटा आया 12 बजे का 4 बजे पूरी मारे इकड़ो जनो मानी घर का खणी जो लका तो उगाई गाला काते खणी चल गया निकलिया हो तो मोबाइल ते गलाए तो मां तो ठका वीडियो में चंबा में हाइन मार के भी उन्हीं के में कपड़ा बड़ा पानी में जा तो भाई तो मैं साफ बैठो हो बाहर मिलियो मैं केड़े कोठे जो आपण पण से ऑफिसला खान लुला खान को सो तमानी शहर माना कोठे तमानी शहर जो हां से बड़ी अच्छा सब को तो अगवा कर वे है हां से अगवा कर वे हां पुलिस तो के चलाए हां